अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा अस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वत्तख़िज़ू मिन मक़ामि इब्राहीम मुसल्ला अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरों दोस्तों बुज़ुर्गों, अज जी नशिस्त में अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जी सीरत ऐं किरदार ते थोरो ॻाल्हाईंदासीं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त तव्हां ऐं असांखे सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जी सीरत सम्झण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं जन जो नालो मुबारक हो उमर, वालिद साहब जो नालो ख़त्ताब, वालदा मोहतरमा जो नालो हंतमा। उमर बिन ख़त्ताब, उमर बिन हंतमा। वालिद साहब जो नालो ख़त्ताब हो ऐं वालदा मोहतरमा जो नालो हंतमा हो। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जो सिलसिला नसब कुछ हिन तरीक़े सां हो। उमर बिन ख़त्ताब बिन नुफ़ैल बिन अब्दुल उज़्ज़ा बिन रियाह बिन अब्दुल्ला बिन क़रत बिन रिज़ाह बिन अदी बिन कअब बिन लुई बिन गालिब बिन फ़हर। कअब बिन लुई उहो मुश्तरक माण्हू आहे जेको मथे हली करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ॾाढो मुबारक थिए थो, त उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जो बि ॾाढो मुबारक थिए थो। इन मां ख़बर पई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ख़ानदान उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु जो ख़ानदान हिकिड़ो ई हो। हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु अन्हु जो लक़ब हो अल फ़ारूक। सैयदना अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जो पुटु हुयो अब्दुल्ला। वो फरमाए थो त जॾहिं असां तबूक खे फ़तह कयो त उते बाज़ अहले किताब जा असां किताब ॾिठासीं। उन में लिखियलु हुयो किताबनि में त सिद्दीक़ अकबर जो लक़ब सिद्दीक़ हुयो ऐं उमर फ़ारूक जो लक़ब फ़ारूक हुयो। अहले किताब जे किताबनि में, पोइ यहूदी आहे या ईसाई आहे, उन जे किताबनि में लिखियलु अबू बकर जो लक़ब सिद्दीक़ हूंदो ऐं उमर बिन ख़त्ताब जो लक़ब अल फ़ारूक हूंदो। त उमर फ़ारूक रज़ियल्लाहु अन्हु जो लक़ब अल फ़ारूक आहे। फ़ारूक जी माना आहे फ़र्क़ु करण वारो, कुफ़र ऐं इस्लाम जे दरमियान में फ़र्क़ु करण वारो सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी शान बयानु कजे, मक़ाम ऐं मर्तबो बयानु कजे, वॾी ॻाल्हि आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि अजीब ॻाल्हि आहे, दुनिया जे कंहिं इंसान खे अहिड़ो शर्फ़ हासिल न हो जेको उमर बिन ख़त्ताब खे हिकिड़ो शर्फ़ हासिल हो। उहो इहो शर्फ़ हुयो जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त उमर जे रस्ते खां तूं हली थो, शैतान तोखां एॾो थो डिॼे जो उहो रस्तो ई मटाए छॾे थो पियो। एॾो रोब, एॾो दबदबो, एॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु जो, जेको शैतान सुबुह ऐं शाम ताईं असांखे वर ॻाल्हाए थो पियो। हज़रत उमर खे नज़र बि कोन ईंदो हुयो, पर हज़रत उमर जंहिं रस्ते खां वेंदो, शैतान साम्हूं ईंदो त शैतान रस्तो छॾे भॼी वेंदो हुयो। इहो अल्लाह तबारक व तआला एज़ाज़ काइनात में कंहिंखे बि कोन ॾिनो सवाइ उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु खे।
हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जूं 3 करामतूं। सूफ़िया जे अंदरि हिकिड़ी इस्तिलाह मशहूरु आहे, तस्ख़ीर ख़लाइक़, माना मख़लूक मुसख़र थी वेंदी, ये दुनिया जकड़ जी हथ में अची वेंदी। कॾहिं कॾहिं अल्लाह तबारक व तआला बाने खे उहो मक़ाम अता फ़रमाए छॾींदो आहे जो हीअ मख़लूक सॼी, पोइ चरिंद परिंद हुजनि, जीत जवड़ा हुजनि, इंसान हुजनि, जानवर हुजनि, या ॿी काई मख़लूक हुजे, उहा इंसान जी फर्माबरदार थी वञे। कॾहिं कॾहिं उन मक़ाम ते माण्हू खे अल्लाह तबारक व तआला खणी वेंदो आहे। उन में हिकिड़ो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु बि हो, जो हज़रत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु जे खे बि तस्ख़ीर ख़लाइक़ जो एज़ाज़ अल्लाह से अता फ़रमायो। उन मां 3 करामतूं, 3 वाक़ियात ज़िक्र कया। हिकु दफ़ा मदीना मुनव्वरा में ज़लज़लो आयो। ज़लज़लो आयो, हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला ने ॾिठो माण्हुनि जूं रड़ियूं पइजी वयूं, मर्द घरनि मां निकिरिया, औरतूं घरनि मां निकिरियूं, रड़ियूं पइजी वयूं। तव्हांखे यादि हूंदो 1909 26 जनवरी 1999 या 2000 जेको ज़लज़लो आयो हो, हिते माण्हू घरनि मां निकिरी आया। एग्रीकल्चर कम्प्लेक्स में औरतूं मर्द ॿाहिरि SRTC ग्राउंड में निकिरी आया। सुबुह जो 7 बजे इहो ज़लज़लो आयो, मूंखे सुठे नमूने सां यादि आहे। 3 ॾींहं थी विया, औरतूं ॿार मर्द वापसि फ्लैटनि में अंदरि न पिया वञनि, ॿाहिरि उते वेठा, हालत माण्हुनि जी ख़राब थी वई। ज़लज़लो अचे थो त हर कंहिंखे पंहिंजी जान जी फ़िक्र लॻी वञे। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जे दौरे ख़िलाफ़त में मदीना मुनव्वरा में ज़लज़लो आयो, ऐं माण्हुनि में थरथुलुम अची वियो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु चादर खईं, क़ुर्बान वञा हज़रत उमर जी चादर जे मथां, चादर खणी पंहिंजे कुल्हे मुबारक ते रखी ॿाहिरि निकिरिया। जीअं ॿाहिरि निकिरिया त माण्हुनि जूं रड़ियूं पियूं ॿुधण में अचनि। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ज़ोर सां पंहिंजी लत मुबारक ज़मीन ते हईं ऐं फ़रमाया, ज़मीन बीह रह। जेका ज़मीन लुॾे पई ज़लज़ले वारी, उहा ज़मीन बीह रहे। फ़रमाया, उमर तो ते नाइंसाफ़ी कोन कई, उमर तो ते इंसाफ़ क़ाइमु कयो आहे, तोखे हक़ नाहे त तूं लुॾ, ज़लज़लो अचे। उन ॾींहं खां पोइ अॼु ताईं मदीना मुनव्वरा में ज़लज़लो कोन आयो। अल्लाह तबारक व तआला मुसख़र करे जॾहिं ज़मीन हज़रत उमर जे हथ में, ज़मीन लुॾण लॻी, हज़रत उमर फ़रमाया, बीह रह। ज़मीन साकित थी वई, चुप थी वई। उते फ़रमाया, उमर तो ते इंसाफ़ कयो आहे, ज़ुल्म नाहे कयो, तोखे लुॾण जो हक़ ई कोन्हे। पर अहिड़ी चुप थी जो 1400 साल कम पेश गुज़री आहिनि, अॼु ताईं वरी ज़मीन मदीना मुनव्वरा जी जे ज़लज़लो कोन आयो। इहा हिकिड़ी करामत। नंबर 2, हिकु दफ़े हिकिड़े पहाड़ मां बाहि निकिती। तस्ख़ीर ख़लाइक़, 3 करामतूं सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु जो। मख़लूक ताबे थियो वञे। तस्ख़ीर ख़लाइक़ जो पहिरियों अल्लाह तबारक व तआला एज़ाज़ सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम खे ॾिनो, उनजे बि हथ में हुई। चवंदो हवा खे हल त हवा हलंदी, हवा बीह त हवा बीह रहंदी। जानवरनि खे चवंदो अचो त ईंदा, वञो त वेंदा। जिन्हनि खे चवंदो कमु कयो त कमु करणु शुरू करे छॾींदा, बीहो त बीह रहंदा। ए बैतुल मुक़द्दस जेको तामीर थियल आहे, सैयदना उमर बिन सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिन्हनि खां ठारायो, उन खां तामीर करायो। सॼो बैतुल मुक़द्दस जिन्हनि ठाहियो। छो जो हुनखे तस्ख़ीर ख़लाइक़ जो अल्लाह तबारक व तआला एज़ाज़ नसीब कयो हुयो। मख़लूक ताबे। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जे खे बि इहो एज़ाज़ हासिल हुयो। हिकु दफ़े मदीना मुनव्वरा जेके पहाड़ी मां बाहि निकिती ऐं वधंदी अचे आबादी जी तरफ़, हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु जे आसो खणी करे घुमंदो हुयो, लठ मुबारक खणी करे घुमंदो, उहा लठ खणी करे माण्हू ॿुधाए बाहि निकिती आहे, उहा लठ मुबारक खणी बाहि जी तरफ़ वियो ऐं बाहि खे ईअं धिके पियो लठ सां जीअं जानवरनि खे धिके पियो आहे। हुनखे बाहि खे चए पियो त उमर ज़मीन ते इंसाफ़ कयो आहे, तोखे बि हक़ नाहे त माण्हुनि खे नुक़सानु पुॼाए। बाहि जंहिं ग़ार मां जे पहाड़ी मां निकिती, साॻी पहाड़ी में अंदरि वापसि हली वई। त उमर खे अल्लाह तबारक व तआला इंसाननि ते बि हुकुम ॾिनी
ज़मीन ते बि हुकूमत ॾिनी हुई, बाहि ते बि हुकूमत ॾिनी हुई। बाहि तव्हां असांजे चए में कोन ईंदी। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु उनखे ईअं वापसि करे पियो कि जानवर खे लठण जे त वापसि भॼे। ॿी करामत, टी करामत। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु हिकु दफ़े जुमे जो ख़ुतबो ॾेई रहिया हुआ। ख़ुतबे जे दौरान सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाया, या सारियत अल जबल, या सारियत अल जबल, या सारिय अल जबल। माण्हू हैरान थी विया। जुमे जो ॾींहुं ख़ुतबो इरशाद थिए पियो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु बयानु फरमाए रहिया आहिनि, ख़ुतबो ॾेई रहिया आहिनि। सारिया जो नालो छो था खणनि? सारिया रज़ियल्लाहु अन्हु हिकिड़ी जंग ते वियल हुयो ऐं उन्हनि जो अमीरुल मोमिनीन, जंग जो अमीर लश्कर जेको सारिया रज़ियल्लाहु अन्हु हो। फरमाया या सारिया अल जबल, या सारिया अल जबल। नमाज़ खां फारिग थिया, माण्हुनि पुछियो, साईं तव्हां सारिया जो नालो छो पिया कयो ऐं जबल जबल छो पिया कयो? इन तर्जुमो इहो थींदो, ए सारिया जबल जे पासो वटि, जबल जो ओट वटि, जबल जे पासे थी, पहाड़ जे पासे थी। माण्हू पुछे साईं इहो तव्हां छो पिया चओ? सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु मदीना मुनव्वरा में ये जुमला अल्फाज फरमाया, हवा उहे अल्फाज खयां ऐं कई 100 किलोमीटर परे हज़रत सारिया रज़ियल्लाहु अन्हा जे कन में उहे अल्फाज विधा। असल में सारिया जे इलाइक़े खां हले पियो, साम्हूं खां दुश्मन अची रहियो ऐं दुश्मन को एॾो ताक़तवर हो जो अल्लाह तबारक व तआला उहो लश्कर हज़रत उमर बिन ख़त्ताब खे ॾेखारियो। त उमर बिन ख़त्ताब हितां बीह करे रहनुमाई फरमाई ऐं हवा जे दोष ते, हवा जे कंधनि ते उहे अल्फाज खयां विया ऐं सिधो हज़रत सारिया जे कननि में विधा विया, लाथा विया। उहा हज़रत सारिया फरमाए थो, उन वक़्त में जेकॾहिं मूंखे हज़रत उमर जी आवाज़ न अचे न त लश्कर एॾो अज़ीम हुयो जो असांखे मारे तबाह करे छॾे, पर उन हिकमत अमली ते असां अमल कयोसीं ऐं पहाड़ जे पासे खां फिरी करे पोइ असां हुननि जे मथां हमिलो कयोसीं ऐं हुनजे लश्कर खे तितर बितर करे छॾियोसीं। कई ॾींहंनि खां पोइ लश्कर आयो त हज़रत सारिया फरमायो त यकीनन उहे अल्फाज मुंहिंजे आया, मुंहिंजे कन में पहुता, उन रहनुमाई कई, तॾहिं अल्लाह तबारक व तआला असांजी मदद फरमाई। हज़रत उमर जी हुकूमत हवाम ते बि हुई, तस्ख़ीर ख़लाक़ जो एज़ाज़ हासिल हो। उमर जी हुकूमत ज़मीन ते बि, उमर जी हुकूमत बाहि ते बि, उमर जी हुकूमत हवा ते बि। जो उन अहिड़ो इंसाफ़ क़ाइमु कयो ऐं अहिड़ी तक़वा इख़्तियार कई जो अल्लाह तबारक व तआला मख़लूक़ उन जे नौकर करे छॾी। कुझु अहिड़ा कम आहिनि जेके पूरी दुनिया सराहींदी आहे, उन्हनि जी इब्तिदा ही हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु कई। चंद हिकु ॿुधाईंदो अचां, बल्कि अक्सर ॿुधायां। नंबर 1, हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु बैतुल माल खे मुस्तक़िल तौर ते ईजाद फरमायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में ऐं हज़रत अबू बकर जे दौर में बैतुल माल मुस्तक़िल तौर ते कोन हुयो। उनखे हिकिड़ी सूरत ॾेई करे ऐं उन जे बैतुल माल जे सामान खे रखणु, उनजो हिसाब किताब करणु उमर बिन ख़त्ताब जी इजाद आहे। नंबर 2, हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु अदालतूं क़ाइमु कयूं ऐं जज मुक़ररु कया। उन खां अॻे अदालतूं कोन हूंदियूं, मस्जिद नबवी में फ़ैसिला थींदा। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु अदालतूं क़ाइमु कयूं ऐं उते जज मुक़ररु कया। जेसि ताईं हज़रत उमर जी हुकूमत हुई तेसि ताईं अदालतूं क़ाइमु कयूं। 22 लख चौरस मील ते हुकूमत हुई, 22 लखनि में अदालतूं बि क़ाइमु कयईं, जज बि मुक़ररु कयईं। इहो एज़ाज़ सभ खां पहिरीं रूए ज़मीन ते उमर बिन ख़त्ताब खे हासिलु आहे। हिजरी सन, इस्लामी कैलेंडर, इन जी ईजाद बि सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु कयो। ईसवी जेका कैलेंडर आहे इहो त पुराणो अॻे हलंदो अचे पियो ऐं इन हिसाब सां माण्हू हलंदा हुआ, पर उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त मुसलमाननि जो अलॻि एज़ाज़ हुजणु घुरिजे, अलॻि शान हुजणु घुरिजे। लिहाज़ा सहाबा किराम खे विहारई, मशवरो वरितई, मशवरो ॾिनो पियो। सहाबा किराम इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थिया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कई न, हा पहिरीं तारीख़ हितां खां मुक़ररु कयो। पोइ उतां खां हिजरी कैलेंडर जी इब्तिदा कई वई, शुरू थी वियो। इहा अॼु असां मुहर्रम, सफ़र, रबीउल अव्वल, रबी सानी, जमादुल जमाद मुक़ररु कयो आहे। इहो हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु, इहो एज़ाज़ बि अल्लाह से उनखे अता फ़रमायो। नंबर 4,
अमीरुल मोमिनीन जो लक़ब सब खां पहिरीं हज़रत उमर बिन ख़त्ताब खे ॾिनो वियो। उन खां अॻे ख़लीफ़ो गुज़रियो हज़रत अबू बकर सिद्दीक़, पर हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे अमीरुल मोमिनीन माण्हू कोन चवंदा, उनखे ख़लीफ़तुर रसूल चवंदा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़लीफ़ो। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे माण्हू बि ख़लीफ़तुर रसूल चवणु शुरू कयो, पर फ़रमाइनि न, ख़लीफ़तुर रसूल अबू बकर हुयो, मां अमीरुल मोमिनीन आहियां। आजिज़ी कंदे फ़रमाया मां मोमिननि जो अमीर आहियां। ख़लीफ़तुर रसूल जो वॾो एज़ाज़ ऐं शान आहे, उहो अबू बकर जे लाइ खोड़ आहे। ये फ़ौजी महकमो सभ खां पहिरीं हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु ईजाद कयो वियो। बैतुल माल जे अंदरि रजिस्टर रखणु सभ खां पहिरीं उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु क़ाइमु कयो। आमदनी ऐं रवानगी इहो एज़ाज़ हज़रत उमर बिन ख़त्ताब खे रज़ी अल्लाह अन्हु खे मिलियल। हिसाब रखणु पूरो पूरो। ज़मीनुनि जी पैमाइश, अदा हीउ टुकड़ो मुंहिंजो आहे, हीउ टुकड़ो मुंहिंजो आहे, हीउ पहिरियों ईअं हूंदो हुयो, जेको वणे हर का बसि ईअं हल। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु पैमाइश जो महकमो क़ाइमु कयो। अब हे हेतिरा एकड़ा, हे हेतिरा एकड़ा, हेतिरा हिन जी आहे, हिन जी आहे, हिन जी, ईअं मुक़ररु फ़रमायूं। अॼु जेकॾहिं भाउ सां विड़े थो पियो त हीअ ज़मीन मुंहिंजी आहे, हीअ तुंहिंजी आहे, ऐं नथा ठहनि त विड़ी था पवनि, इहो शुकुरु थियो हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु पैमाइश करे ॾिनी ऐं इहो महकमो क़ाइमु कयो। न त जेकॾहिं मुजमल हुजे, ख़बर ई न हुजे, पोइ त झेड़ा थियनि अञा वधीक। ख़बर ई कोन्हे बाबे जी हीअ सॼी ज़मीन आहे, बसि पाण झेड़ो, हो चयो हू मुंहिंजी आहे, हो चयो हू मुंहिंजी आहे, मुंहिंजी मुंहिंजी आहे। मुकर हुजण जे बावजूदि झेड़ा लॻा पिया आहिनि, मुकर न हुजे त केतिरा झेड़ा हुजनि। इहो ज़मीनुनि जी पैमाइश सभ खां पहिरीं हज़रत उमर बिन ख़त्ताब कई। मर्दमशुमारी पाकिस्तान जी साईं 16 करोड़, 18 करोड़, 22 करोड़ वधंदी वई वधंदी वई, इहो मुक़ररु करण वारो महकमो सभ खां पहिरीं उमर बिन ख़त्ताब कयो। मर्दमशुमारी जी ईजाद इन महकमे जी सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु खे हासिलु आहे। नहरूं खोटाइणु, कुदरती नहरूं हलंदियूं पहिरियां, सभ खां पहिरीं नहरुनि खे ईजाद करणु, उनजी खोटाई करणु। पहाड़नि मां पाणी निकिरे थो पियो, इहो कीअं के फलाणे ॻोठ ताईं पुॼाइजे, फलाणे शहरनि ताईं पुॼाइजे, पोइ नहरूं खोटियूं वियूं ऐं उन्हनि जे ज़रिए सां इलाइक़नि खे पाणी पुॼायो वियो, ज़मीनुनि खे पाणी पुॼायो वियो। इहो सभ खां पहिरीं हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु कयो। नवां नवां शहर क़ाइमु कया ऐं आबाद कया। कूफ़ो हज़रत उमर क़ाइमु कयो, आबाद कयो। नंबर 2 मूसिल इराक़ जो शहर आहे, इहो बि कूफ़ो बि इराक़ जो शहर आहे, मूसिल बि इराक़ जो शहर आहे, इनखे बि आबाद करण वारो हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु। बसरा इराक़ जो शहर आहे, इनखे बि आबाद करण वारो हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु। ऐं अजीब ॻाल्हि ॿुधायां त वॾा वॾा औलिया अल्लाह इन इलाइक़नि में पैदा थिया, जिन खे हज़रत उमर बिन ख़त्ताब ईजाद कयो। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि कूफ़े में पैदा थियो ऐं पूरी रूए ज़मीन में उन जा चाहण वारा मौजूदु आहिनि माण्हू। मुसलमाननि जा 4 भाङे 3 माण्हू, उन 4 भाङे 3 भाङे 4 माण्हू जेके आहिनि मुहबत करण वारा आहिनि हज़रत उमर इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि सां। उहो पैदाइश उनजी थी आहे हिते कूफ़े जे शहर में, वफ़ात बि उते अथसि, क़ब्र मुबारक बि उते अथसि। अली रज़ी अल्लाह अन्हु बि हज़रत कूफ़े में आयो, उते रहियो ऐं उते ई उनजी जिस्म मुबारक खे तदफ़ीन कई वई। पोइ दुश्मननि ॾिठो त उमर रज़ी अल्लाह अन्हु कूफ़े खे आबाद कयो, लिहाज़ा हिनखे ख़ौर कजे। पोइ अॼु जा दुश्मन हज़रत उमर जा चवंदा आहिनि अल कूफ़ी ला यूफ़ी वलो कान सूफ़ी, कूफ़े जो माण्हू कॾहिं बि वफ़ादार कोन थींदो, हालांकि वॾा औलिया अल्लाह हुते पैदा थियनि। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु सूबनि जो निज़ाम क़ाइमु कयो। जीअं जीअं इलाइक़ा फ़तह थींदा वेंदा, उन्हनि इलाइक़नि खे सूबे जे तौर ते मुक़ररु फ़रमाईंदा हुआ। इहो सभ खां पहिरीं सूबनि खे जे ज़मीनुनि खे सूबनि में तक़सीम करणु उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जो कमु आहे। हरबी ताजिर, उन्हनि खे दारुल इस्लाम में अचण ऐं तिजारत करण जी इजाज़त सभ खां पहिरीं उमर बिन ख़त्ताब ॾिनी रज़ी अल्लाह ताला। हरबी ताजिर उनखे चइबो आहे जेको दारुल कुफ़र में रहंदड़ हुजे, काफ़र ऐं ताजिर हुजे। इंडिया असांजे लाइ दारुल कुफ़र आहे, पाकिस्तान असांजे लाइ दारुल इस्लाम आहे। जिते मुसलमाननि जी हुकुम आहे उनखे दारुल इस्लाम चइबो ऐं जिते काफ़रनि जी हुकुम हुजे उनखे दारुल कुफ़र चइबो। हाणे दारुल कुफ़र उन दौर जे अंदरि दारुल इस्लाम में न अची सघंदा ऐं दारुल इस्लाम वारा दारुल कुफ़र में न वञी सघंदा कंहिं बि तिजारत जे घर सां ऐं सिफ़ारत जे घर सां। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु इजाज़त ॾिनी, तिजारत करे सघो था। सभ खां पहिरीं जेल क़ाइमु करण वारो हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु। मुजरिमनि खे किथे रखिजे,
तव्हां त जुर्म जो ख़ात्मो थिए सज़ा जे तौर ते 2 महीना 5 महीना 8 महीना साल सज़ा जे तौर ते किथे रखिजे, इहा जेल अॻु में तसवुर ई कोन हो। त उमर रज़ियल्लाहु अन्हु जेलनि जो तसवुर ॾिनो। दुर्रो इस्तेमालु थींदो हुयो, हिकिड़ो त थींदो आहे कोड़ो, उहो कोड़ो थींदो आहे चमड़े जो, उहो जेकॾहिं माण्हू खे लॻे न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे दौर जे अंदरि कोड़ा लॻंदा हुआ, जेको ज़ानी हूंदो या शराबी हूंदो वग़ैरह वग़ैरह। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु जेके मुक़ररु करे विया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन खे हेतिरा कोड़ा लॻनि, हिन मुजरिम खे हेतिरा कोड़ा लॻनि, उन खां अलावा ॿियनि सज़ाउनि जे अंदरि दुर्रो मुक़ररु फरमायो, लठ मुबारक हिकिड़ी वॾी इहा हणो मुजरिम खे। उमर रज़ियल्लाहु अन्हु इन मामले में एॾो सख़्तु हो, कंहिंखे थोरी बि ख़बर पवंदी न त हिन हीउ जुर्म कयो आहे त पाण लठ खणी शुरू थी वेंदो। इंसाफ़ हींअर थींदो, हींअर लम्हनि में इंसाफ़ थींदो। सभ खां पहिरीं रातुनि जो गश्त करणु ऐं रइयत जी ख़बरगिरी वठणु, इहो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु अमल शुरू कयो। सभु माण्हू सुता पिया आहिनि, उमर मदीने जी गलियुनि में हलंदो पियो। उमर छाजे कारण तूं जागी छो तो परेशान थी? फरमाया हिकिड़ो माण्हू बुख ते सुम्हंदो क़यामत जॾहिं उमर बिन ख़त्ताब खां पुछा थी। पोइ फरमाईंदा अगरि दरिया नील ते दरिया नील जे कपर ते कुतो उञ में मरी वञे न, दरिया नील इराक में, पाण वेठो आहे मदीना मुनव्वरा में, फरमाया दरिया नील जे कपर ते कुतो उञ मरी वञे क़यामत जॾहिं उमर बिन ख़त्ताब खां पुछाणो थींदो। इहा परेशानी मूंखे सुम्हणु नथी ॾे, मां पर घोर लहंदो रहंदुसि माण्हुनि जी। सभ खां पहिरीं पुलिस जो महकमो, फ़ौज मुक़ररु कई वई, तव्हां त सरहदुनि जी हिफ़ाज़त करे, ऐं पुलिस जो महकमो मुक़ररु कयो वियो, तव्हां त इहो बसि उमर रज़ियल्लाहु अन्हु मुक़ररु कयो, तव्हां त अंदरि जेको आहे रइयत जे अंदरि को फ़साद ऐं फितनो न मचे। ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते फ़ौजी छावणियूं मुक़ररु करण वारो सभ खां पहिरीं उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु। उन जॻह ते उन जॻह ते उन जॻह ते मके खां मदीना, मदीने खां मके मुसाफ़िर ईंदा वेंदा हुआ, त मुसाफ़िरनि जे लाइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते घर ठाराया, आराम गाहूं ठारायूं। तव्हां त मुसाफ़िर मुसलसल, हिकिड़ा माण्हू पंधु अचनि, हिकिड़ा माण्हू जानवरनि ते हलनि, पोइ थकिजी पवनि त थोरो साहु पटेनि हिन घर में, वरी हलनि हलनि 10-15 किलोमीटर 20 किलोमीटर 25 किलो 50 किलो जेसि ताईं हली सघनि, वरी उते ॿियो घर अचे, वरी उते आराम कनि। आराम जो बंदोबस्तु मके मदीने वारनि खे ठाहे ॾिनो। इहो सभ खां पहिरीं हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु कयो। पर अॼु त उहे मकानात ख़तमु आहिनि। यतीम खाना सभ खां पहिरीं हज़रत उमर बिन ख़त्ताब मुक़ररु कया। ॿार को रस्ते ते मिले, हाणे परे परे ताईं हुनजो न माउ न माइट न केरु बि भाउ न वालिद केरु बि नथो मिले, हाणे ॿार लावारिस आहे, यतीम खाने में जमा करायो। इन जे लाइ मुलाज़िम मुक़ररु कया विया, उनजे लाइ बोरची मुक़ररु कया विया, उनजी पुरघोर लहण जे लाइ मर्द मुक़ररु कया विया, उनजी ख़िदमत जे लाइ माण्हू मुक़ररु कया विया। सभ खां पहिरीं यतीम खाने जो सिस्टम ॾियण वारो महकमो ॾियण वारो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु। महिमान खाना बि सभ खां पहिरीं उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु मुक़ररु कया। हर शहर में ॿाहिरि जो माण्हू अचे महिमान खाने में अची रहे, उनखे खाधो पीतो मुफ़्त मिलंदो, फ्री मिलंदो। मफ़लूकुल हाल यहूदी हुजे या ईसाई हुजे, उन्हनि जो रोज़ीनो मुशाहिरो मुक़ररु करणु, उन्हनि जो वज़ीफ़ो मुक़ररु करणु महाना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु सभ खां पहिरीं इहो अमल कयो। पर गुज़ारिश कयां हिकिड़ी, यहूदी या ईसाई उहो जेको मके ऐं मदीने में न हुजे, छो करे मके में मदीने में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 5 हिजरी में ऐलान फरमाए छॾियो त उख़्रुजुल यहूद वन नसारा मिन जज़ीरतिल अरब। हदीस मुबारक में संजन फरमायो यहूदियुनि खे ईसाइनि खे जज़ीरा अरब मां कढो। त उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु उन ते अची अमल कयो। साईं जन आख़िरी लम्हात में फरमायो, जिन में हिन दुनिया में रहलत करण वारा, साईं जन फरमायो यहूदियुनि ईसाइनि खे कढो हितां मदीने मां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुकुम सां हज़रत उमर बिन ख़त्ताब पंहिंजे दौरे ख़िलाफ़त में अची यहूदियुनि खे कढियो, मके मां बि कढियो, ईसाइनि खे कढियो, मदीने मां बि कढियो। अॼु माण्हू चवंदा असां दारुल रियासत मदीना ठाहींदासीं, ऐं उते जॾहिं बि रियासत मदीना लफ़्ज़ तव्हां ॿुधंदव न, पोइ गॾो गॾु इहो ॿुधंदव जो यहूदी थिए जो ईसाई थिए उनखे बड़े हुकूक थिए। रियासत मदीना में हुकूक ई कोन आहे, साईं जन कढाए छॾियो सभिनि खे।
हिकिड़ो ऑर्डर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 5 हिजरी में जारी फरमाया। ॿियो आख़िरी हाथ में साईं फरमायो ख़ुरूजुल यहूद वन नसारा मिन जज़ीरतिल अरब, जज़ीरा अरब मां यहूदीन ईसाईन खे कढो। जेसि ताईं इहे मौजूदु हूंदा अमुन कोन थींदो। उनजी रग रग में फितनो समायल आहे। रियासत मदीना जो पहिरियों उसूल इहो आहे त यहूदी ईसाई जज़ीरा अरब में न हुजे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कढायो ऐं त उमर बिन ख़त्ताब उन ते अमल करे ॾेखारियो। बाक़ी उन खां अलावा ॿिया शहर हूंदा पोइ हुते यहूदी मफ़लूकुला हुजे, ईसाई मफ़लूकुला हुजे, उनखे चयो वेंदो बाबा तुंहिंजो असां महाना मुक़ररु कयूं था पिया, तूं असांजी माता ज़िंदगी गुज़ारींदो, तुंहिंजी जान माल ऐं इज़त जी असां पाण हिफ़ाज़त कंदासीं। अहिड़े ई नमूने सां जेको ग़रीब हूंदो हुयो मुस्लमान उनजो बि मुशाहिरो मुक़ररु कयो। यहूदीन ईसाई जो थी सघे थो त मुस्लमाननि जो छो नथो थी सघे। इन करे हिकिड़ो दोस्त ॿुधाए पियो त बर्तानिया जे अंदरि हिकिड़ो लॉ मुक़ररु थियल आहे जंहिंखे उमर लॉ चयो वेंदो आहे। उहो छा आहे, जेको माण्हू नथो कमाए उनखे वज़ीफ़ो ॾिनो वेंदो। उन्हनि बर्तानिया जी पार्लियामेंट वारनि इहो बिल पास कयो त बाबा जेको बेरोज़गार आहे उनखे मुशाहिरो ॾिनो वञे, वज़ीफ़ो ॾिनो वञे, पर उनजो नालो ई उमर लॉ रखियो उन लॉ जो। त उमर बिन ख़त्ताब सभ खां पहिरीं शुरू कयो, लिहाज़ा इहो एज़ाज़ उनजे नाले ते आहे, नालो बि उनजो ॾिनो वञे। मकातिब तालीमी इदारा सभ खां पहिरीं, हींअर कई क़िस्म जा तालीमी इदारा थी आहिनि, स्कूल बि थी विया, कॉलेज बि थी विया, यूनिवर्सिटी बि थी विया, मदरसा बि थी विया, अकेडमी बि अची वियूं, कई क़िस्म जा तालीमी इदारा आहिनि, पर सभ खां पहिरीं तालीमी इदारो मकातिब जे नाले सां हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु शुरू फरमाया। पोइ उन्हनि में वरी उस्ताद मुअल्लिमीन ऐं मुदर्रिसीन मुक़ररु कयूं ऐं उन्हनि खे पघारूं बि इस्लामी रियासत ॾींदी हुई। फजर जी नमाज़ में सभ खां पहिरीं अस्सलातु ख़ैरुम मिनन नौम जी ताक़ीद करण वारो, ईजाद न इब्तिदा न, ताक़ीद करण वारो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दफ़े आरामी हुआ, बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु फजर जी आज़ान ॾिनी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी राति इबादत कई, सॼी राति इबादत कई, आख़िरी पहर में साईं थोरो आराम फरमाईंदा। अते बिलाल आज़ान ॾिनी, हाणे इंतज़ार में वेठो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼाण आयो, ॼाण आयो, ॼाण आयो, ॼाण आयो, ॼाण आयो, ॼाण। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखि लॻी, पियो उथी करे आयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आरामी हुजनि, हज़रत बिलाल रज़ियल्लाहु अन्हु मथां अची बीठा ऐं फरमायो अस्सलातु ख़ैरुम मिनन नौम, अस्सलातु ख़ैरुम मिनन नौम। साईं निमाज़ निंड खां बहितर आहे, निमाज़ निंड खां। साईं जन जी अखि खुली वई, साईं जन बेदार थी विया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्फाज़ एॾा वणिया। साईं जन फरमाया इजअल फी आज़ानिकल फज्र, बिलाल सुभाणे जेका फजर जी आज़ान ॾी न उन में इहे अल्फाज़ ऐड करे छॾ, मिलाए छॾ। इहा इब्तिदा कीअं कई आहे आज़ान अस्सलातु ख़ैरुम मिनन नौम जी? सभ खां पहिरीं हज़रत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ वरी हिकिड़ो ॿियो दौरु आयो अबू बकर जो, वरी टियों दौरु आयो हज़रत उमर जो। अहिड़े ई नमूने सां जहिड़े नमूने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखि मुबारक लॻी वई, हिकु दफ़ो अहिड़ो वाक़ियो थियो जो हज़रत उमर जी बि अखि मुबारक लॻी वई। मोज़िन आयो मथां अची करे चवणु लॻो अस्सलातु ख़ैरुम मिनन नौम, अस्सलातु ख़ैरुम मिनन नौम। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु कावड़जी वियो, गुस्से में फरमाइस इजअल फी आज़ानिकल फज्र, इहे लफ़्ज़ फजर जी आज़ान में रख, हिते असांखे उथाइण जे लाइ न चओ, तूं असां ॿियनि अल्फाज़नि सां उथा। इहे आज़ान जा लफ़्ज़ इन्हनि खे उते ई ठहनि था पिया, तूं असांखे ॿियनि लफ़्ज़नि सां उथा, इन लफ़्ज़नि सां न उथा। पर लफ़्ज़ उहे ई फरमायूं जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया इजअल फी आज़ानिकल फज्र। पोइ हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जा जेके दुश्मन आहिनि उहे चवंदा आहिनि त हज़रत उमर इहा आज़ान में पंहिंजे तरफ़ां हणाया आहिनि, हालांकि न, हज़रत उमर न हणाया, इहे अल्फाज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हणाया हुआ। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ताक़ीद फरमायो हुनखे इहे उते ई ठहंदा, हिते असांखे उथाइण जे लाइ नथा ठहनि। तरावी अल्हम्दुलिल्लाह शौक़ सां मुस्लमान पढ़नि था पूरी दुनिया जे अंदरि। सभ खां पहिरीं तरावीह जी जमात सॼो महीनो ऐं सॼो क़ुरान शरीफ़ ख़तमु कराइणु, इहा हज़रत उमर जी सुन्नत अथव। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु 3 रातूं तरावीह पढ़ियूं। हज़रत उमर अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में बसि टोलियूं हुते पढ़ंदियूं, टोलियूं हिते पढ़ंदियूं, जेको वणे उहो तिलावत कंदियूं हुयूं। पर सभिनी मुसलमाननि खे मुतहिद कनि ऐं हिकिड़ो इमाम मुक़ररु कनि ऐं वरी सॼो ख़त्मो कराइणु ऐं सॼो महीनो तरावीह पढ़ाइणु, इहा उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु जी सुन्नत आहे। सभ खां पहिरीं वक़फ़ जो महकमो ईजाद करण वारो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु। वक़फ़ छा आहे? हिकिड़ी मिल्कियत आहे
इंसान जे हथ में हिकिड़ी मिल्कियत आहे अल्लाह जी मिल्कियत में। जिथे जिथे इंसान क़ाबिज़ थिए थो चए थो मुंहिंजी आहे, जिथे नथो पुॼी सघे त चवंदो अल्लाह जी आहे। पर अञा टी मिल्कियत बि आहे, उनखे वक़फ़ चइबो आहे। अच्छा, जिथे वरी सरकार पुॼे थी, सरकार चए थी असांजी आहे, हीअ ज़मीन असांजी आहे, मिल्कियत असांजी आहे। पर हाणे हीअ मस्जिद आहे, हिन मस्जिद जो मालिक केरु आहे? मस्जिद जा कमेटी वारा आहिनि, सरकार आहे, या ओड़े पाड़े वारा मालिक आहिनि? केर बि दावो नथो करे सघे त हिन मस्जिद जो मालिक मां आहियां। इनखे चइबो आहे वक़फ़ जी मिल्कियत। अहिड़े नमूने सां मदरसो थींदो, मदरसो बि वक़फ़ जी मिल्कियत थींदो। यतीम खाना थींदा आहिनि, ऐं इन खां अलावा जेके बि रिफ़ाई इदारा थींदा आहिनि उहे वक़फ़ जी मिल्कियत थी वेंदा आहिनि। हमेशह हमेशह जे लाइ माण्हू उनखे वक़फ़ करे छॾींदो आहे, पोइ उहो न मालिक जी मिल्कियत में हूंदो आहे, न वरी हुकूमत जी मिल्कियत में हूंदो आहे, उहो विच में हूंदो आहे। इनखे चइबो आहे वक़फ़ जी मिल्कियत। इहो सभ खां पहिरीं तसवुरु ॾियण वारो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु। अॼु दुनिया जे अंदरि लखें मस्जिदूं आहिनि, पर केर बि ईअं नथो चई सघे हिन मस्जिद जो मालिक मां आहियां, हीअ मस्जिद जी मिल्कियत मुंहिंजे हथ में आहे। न, इहा वक़फ़ जी मिल्कियत हूंदी आहे। जनाज़े में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां 4 तकबीरूं बि मनक़ूल आहिनि, 5 तकबीरूं बि मनक़ूल आहिनि, 6 तकबीरूं आहिनि। पाण जनाज़े में घणी तकबीरूं हणंदा आहियूं? 4 तकबीरूं हणंदा आहियूं न। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 4 बि आहिनि, 5 बि आहिनि, उनखां वधीक बि आहिनि, क़ौम पेश आहिनि। अहादीस मुबारक में मुख़्तलिफ़ मिलंदियूं आहिनि। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु सभिनी सहाबा किराम खे जमा फरमायो ऐं फरमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी जेको जनाज़ो पढ़ायो हो उन में घणियूं तकबीरूं? ॿुधायो साईं 4 तकबीरूं। नजाशी बादशाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी जनाज़ो पढ़ायो, उन में 4 तकबीरूं। फरमायो बसि इन ते फ़ैसिलो आहे, अॼु खां पोइ जेको बि जनाज़ो पढ़ाईंदो न उहो 4 तकबीरूं ते पढ़ाईंदो, वधीक न हलंदो। सभिनी सहाबा किराम एग्री कयो, मुतफ़िक़ थिया, ऐं इहो राज थी वियो पूरी दुनिया जे अंदरि। जेसि ताईं इस्लामी हुकूमत हुई त बाबा तकबीर लॻंदियूं, जनाज़े में 4 ई लॻंदियूं। इहो इजमा करण वारो, सभिनी मुस्लमान खे मुतफ़िक़ करण वारो इन अमल ते सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु। मसाजिद जे अंदरि, मस्जिदुनि जे अंदरि वाज़ो नसीहत जो शोबो क़ाइमु करणु, मस्जिद में बयानु थिए, माण्हुनि जी इस्लाह थिए, इहो सभ खां पहिरीं हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु अमल शुरू फरमायो। उन खां अॻु में जुमो थींदो हो, उन में सिर्फ़ु ख़ुतबो पढ़ियो वेंदो, जेको पाण अरबी में पढ़ंदा आहियूं, इहो थींदो बसि। बाक़ी वाज़ो नसीहत वारो सिलसिलो न हूंदो हुयो। सभ खां पहिरीं हज़रत उमर बिन ख़त्ताब इहो शुरू कयो ऐं फरमायो तमीम दारी रज़ियल्लाहु अन्हु खे उते बि तूं बयानु कर। पोइ हिकिड़ो वक़्तु मुक़ररु थियो, बाबा हिन वक़्त में बयानु थींदो, हिन वक़्त में बयानु थींदो। इहो सभ खां पहिरीं वाज़ो नसीहत जो सिलसिलो शुरू करण वारो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु। इमाम ऐं मोज़िनिन जी पघार मुक़ररु करणु, उनखां अॻे माण्हू इमामनि जी ऐं मोज़िनिन जी पघार मुक़ररु न हूंदी हुई। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजी दारुल ख़िलाफ़त जे अंदरि जेसि ताईं हज़रत उमर जी हुकूमत हुई, मस्जिदुनि जे अंदरि जेके इमाम मुक़ररु आहे, मोज़िन मुक़ररु, उनजी पघारूं मुक़ररु फरमाई ऐं बैतुल माल मां उनखे पघार वेंदी हुई। नंबर 3 आख़िरी, हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु मस्जिदुनि खे रोशन करण जो हुकुम ॾिनो। राति जो ॾीआ ॿारिया वेंदा मस्जिदुनि जे अंदरि, रोशनी हुजे। जॾहिं उमर जी वफ़ात थी वई, शहादत थी वई, त बाद में फरमाईंदो हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु, अल्लाह उन माण्हू जी क़बर खे तूं रोशन फरमा जे माण्हू तुंहिंजे घरनि खे रोशन करणु फरमायो। हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु फरमायो। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु इहो तसवुरु ॾिनो त राति जो मस्जिदूं रोशन हुजनि, ऊंधे न हुजे मस्जिदनि जे अंदरि। अॼु बि जेकॾहिं असां राति जो हिकिड़ी बल्ब ॿारे वेंदा आहियूं या 2 बल्ब ॿारे वेंदा आहियूं, त इहो इन तसवुर ते ॿारे वेंदा आहियूं त उमर बिन ख़त्ताब इहो अमल जारी कयो हो। क़यामत ताईं इहो जारी रहणु घुरिजे, छो करे बहितरीनु अमल आहे। ऐं हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु इन अमल ते दुआऊं ॾींदो, अल्लाह उन माण्हू जी क़बर खे रोशन फरमा जे तुंहिंजे घर खे रोशन करणु फरमायो। पहिरीं मुहर्रम ते उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु जी शहादत थी। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे इन सगोरनि जी सीरत खे सम्झणु ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जिन साथियुनि